अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 मार्च 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जो इजलास। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे वफ़द पारां सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ ख़तमु कराइण जो मुतालबो। मोरो वाक़े जे मुतासिरनि सां इंसाफ़ न थियो, एहतिजाज जारी। जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जी प्रेस कॉन्फ्रेंस। रियाज़ चांडी चयो आहे त सरकारी धाड़ेल पेश थिया ऐं आज़ाद बि थी विया, पर मोरे जे मासूमनि जी मुलाक़ात बि बंदि आहे। 12 में अवामी तहरीक पारां हारी कॉन्फ्रेंस मुनक़िद। हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद जारी रखण जो ऐलान। ॻाल्हियूं हलनि पियूं। ट्रंप हिकु भेरो ॿीहर पावर प्लांटनि ते हमला 10 ॾींहंनि लाइ मुलतवी करे छॾिया। इसराइल पारां ईरान जे बहरिया कमांडर खे मारण जी दावा। बलूचिस्तान में वधीक ॿिनि ॼणनि जो अदालत खां मथां क़त्ल। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतिजाज बि जारी। मसू भुरगड़ी में रोड जी तमीर लाइ पुरहियत मज़ाहिमत जो मार्च। प्रेस्टन में सिंधी कम्यूनिटी पारां ईद जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़िद। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जो इजलास थी गुज़रियो। इजलास में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे वफ़द शिरकत कई ऐं सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ ते आवाज़ उथारींदे इंसानी हक़नि जी लताड़ खे ख़तमु करण जो मुतालबो पिणु कयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां एशिया में अक़लियतनि जे हक़नि जे भञकड़ियुनि खे गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जे 61 सेशन जे साइड इवेंट में उजागर कयो वियो। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जे 61 सेशन दौरान जनेवा में एशिया में अक़लियतनि जा हक़ जे उनवान सां हिकु अहम साइड इवेंट मुनक़िद कयो वियो। हीअ तक़रीब वर्ल्ड सिंधी कांग्रेस यूनाइटेड फॉर ह्यूमन राइट्स ऐं ग्लोबल ह्यूमन राइट्स डिफेंस गॾियल तौर ते मुनक़िद कई, जंहिंमें इलाइक़े में अक़लियती बिरादरियुनि खे दरपेश वधंदड़ चैलेंजनि ॾांहुं आलमी ध्यानु छिकायो वियो। ख़ासि तौर ते सिंध ऐं पाकिस्तान ते ज़ोर ॾिनो वियो। हिन बहस में निमाया इंसानी हक़नि जे वकीलनि, गॾियल क़ौमनि जे माहिरनि ऐं बिरादरी अॻुवाननि शिरकत कई, जिन अक़लियतनि जे हक़नि जे मुनज़म भञकड़ियुनि जो जाइज़ो वरितो, जंहिं में ज़मीननि ते कब्ज़ा, अदालत खां मथां क़त्ल, मनमानियुनि, गिरफ़्तारियुनि ऐं सक़ाफ़ती ऐं सियासी सुञाणप खे नज़रअंदाज़ करणु शामिल हुआ। गॾियल क़ौमनि जो अक़लियती मामलनि बाबति ख़ुसूसी रिपोर्टर प्रोफेसर निकोलस UNPO जी सेक्रेटरी जनरल मिस मर्सी मोजी, बलोच नेशनल मूवमेंट जो चेयरमैन डॉक्टर नसीम बलोच, वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो UK ऐं यूरोप जो ऑर्गेनाइज़र डॉक्टर हिदायत भुट्टो, ऑर्गेनाइजिंग कमेटीअ जी मेंबर मिस फिज़ा कल्होड़ो, वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणो, वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अॻुवाण हाफ़िज़ा विधियो ऐं ॿिया पिणु शरीक थिया। मुक़ररनि पारां सिंधी माण्हुनि जी ख़राब थींदड़ सूरतहाल ते सख़्त ॻणती ज़ाहिर कई वई, जंहिंमें मुनज़म तरीक़े सां ज़मीननि ते कब्ज़नि, मनमानियुनि, गिरफ़्तारियुनि, अदालत खां मथां क़त्ल, सिंधी सक़ाफ़ती ऐं सियासी सुञाणप खे दॿाइण जे कोशिशनि बाबति आवाज़ उथारियो वियो। अॻुवाननि वाज़िह कयो त उन्हनि भञकड़ियुनि जे करे ख़ौफ़, बेदख़ली ऐं समाजी मुआशी महरूमी जो माहौल पैदा थियो आहे। तक़रीब में इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो त क़ौमी मुफ़ादनि जे नाले ते पाकिस्तानी इख़्तियारियुनि आइनी तरमीमनि, सख़्त क़ानून ऐं मज़हबी इंतापसंदी जी वाद वसीले बुनियादी इंसानी हक़नि खे कमज़ोर कयो आहे। माहिरनि मूजिबि उन्हनि क़दमनि सिंध में ग़ुरबत, अदम बराबरी ऐं पुठिते पियल सूरतहाल खे वधायो आहे, जंहिंसां अक़लियती बिरादरियूं वधीक गैर महफ़ूज़ बणिजी वयूं आहिनि। शिरकत कंदड़नि गॾियल क़ौमनि, बैनुल अक़वामी NGOs, इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं लाॻापियल धुरियुनि खे अपील कई त उन्हनि भञकड़ियुनि जो फ़ौरी नोटिस वरितो वञे।
हुननि अक़लियती बिरादरियुनि जे हक़नि वक़ार ऐं सलामती खे यकीनी बणाइण लाइ आलमी ध्यानु एहतिसाब जे निज़ाम ऐं हिफ़ाज़ती क़दमनि जो मुतालबो कयो। तक़रीब जो इख़्तिताम इंसाफ़, बराबरी ऐं सभिनी अक़लियती बिरादरियुनि जे बुनियादी इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ ज़ोर भरे अपील सां कयो वियो। कमज़ोर आबादी खे मुनज़िम ज़ुल्म खां बचाइण लाइ आलमी ज़िम्मेवारी खे ॿीहर वरजायो वियो। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल खे ख़िताब कंदे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अॻवान हफ़ीज़ा विधियो चयो त वॾे पैमाने ते वसीलनि ऐं ज़मीननि ते कब्ज़े जे नतीजे में हज़ारें एकड़ ज़रई रिहाइशी ऐं माहौलियाती तौरु हसास ज़मीन फ़ौज ऐं उन सां लाॻापियल मनसूबनि ऐं रिहाइशी तरक़ी लाइ अलाट कई पई वञे। सिंध में पाणी जे वहिकरे में घटिताई, वधंदड़ ॾुकार ऐं वधीक माहौलियाती नुक़सान जे करे मक़ामी आबादगारनि, हारियुनि, शागिर्दनि ऐं सिविल सोसाइटी जे गिरोहनि पंहिंजी ज़मीन, पाणी ऐं माहौलियाती हक़नि जे बचाव लाइ पुरअमन एहतिजाज कयो, पर इख़्तियारियुनि पारां जवाब में गिरफ़्तारियुनि, तशदुद कार्रवाइयुनि, कर्फ्यू जहिड़ा क़दम खंया विया, जंहिं सबबु जानी नुक़सान थियो ऐं मिल्कियतुनि जी तबाही पिणु थी। हाफ़िज़ा विधियो जो वधीक चवणु हो त Thank you, Madam Vice President. We draw the Council attention to systematic discrimination against Sindhi people reflecting in large-scale appropriation of their lands and resources. Thousands of acres agriculture, residential and ecological sensitive lands are being allocated to the military and its affiliates for corporate farming projects, cantonments and residential development. The plans to construct 6 canals on Indus River have sparked widespread protest in Sindh as a Sindhi people fear reduced water flows, worsening drought and further ecological damage to the Indus Delta. Farmers, lawyers, students and civil society groups in Sindh have organized peaceful protests to defend their land, water and environmental rights, but authorities have responded with arrest, violence, crackdown and causing death, injuries and property destruction. These developments threaten the rights of millions of Sindhis to life, food, economic security and well-being, while also damaging the environment and fragile ecosystem. The people of Sindh are not merely defending the lands and water, they are defending their survival, environment, future. We urge the international community and this council to call on Pakistan to stop discrimination, allocating land to the military and its गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जे इजलास खे ख़िताब कंदे इंसानी हक़नि जे कारकुन फ़तह बलोच चयो त बलूचिस्तान में पाकिस्तान इख़्तिलाफ़ राय खे दॿाइण जे लाइ इज्तमाही सज़ा खे हथियार तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। जबरी गुमशुदगियूं हिकु दस्तावेज़ी ऐं ताहाल हल तलब बहिरान आहिनि। जबरी तौरु खंभे गुम कयल माण्हुनि जा ख़ानदान पिणु दॿाउ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त बलूचिस्तान मां जबरी गुमशुदगियुनि वारो सिलसिलो बंदि कयो वञे। बलोच नेशनल मूवमेंट तरफ़ां जनीवा में आलमी मुहिम तहत बिरोकन चेयर साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो, जंहिंमें वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा अॻवान पिणु शरीक रहिया। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लोहाणी हफ़ीज़ा विधियो, जमाल बलोच, फ़हीम बलोच, असगर बलोच, महराब बलोच ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररनि ख़िताब कंदे बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि, अदालत खां मथां क़तल, फ़ौजी ऑपरेशन ऐं इंसानी हक़नि जे मुसलसिल ख़िलाफ़ वर्ज़ियुनि ख़िलाफ़ आवाज़ पिणु उथारियो। मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त बलूचिस्तान जे आवाज़ लाइ आलमी सतह ते आवाज़ उथारियो पियो वञे। हुननि ज़ोर ॾिनो त आलमी बिरादरी बलूचिस्तान में इंसानी हक़नि जी सूरतहाल जो नोटिस वठे ऐं मुतासिरनि लाइ इंसाफ़ जी राह हमवार करे। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि ऐं अदालत खां मथां क़तल वारा वाक़िआ अञा ताईं रुकिजी नाहिनि सघिया। बलूचिस्तान में 2 ॼणनि जो पिणु अदालत खां मथां क़तल कयो वियो। बलोच यकजहती कमेटी मूजिबि मोहम्मद आमिर ऐं अब्दुल्ला खे क़तल कयो वियो। ॿिन्ही जो क़तल इंतिहाई अफ़सोसनाक आहे। बलोच यकजहती कमेटी पारां इंसाफ़ जी घुर कई वई।
कोयटा में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ एहतजाज हलंदड़ आहे। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जे ख़िलाफ़ वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स पारां एहतजाजी कैंप ते काल एहतजाज जारी रखियो वियो। एहतजाज खे 6115 ॾींहं गुज़री चुका आहिनि। एहतजाज मुसलसल जारी आहे। एहतजाजी कैंप ते ॻाल्हाईंदे ग़ुलाम फारूक चयो त जबरी गुमशुदगियुनि खे रोकण लाइ ज़रूरी आहे त जबरी तौरु लापता कयल माण्हुनि जा वारस सबूतनि सां गॾु साम्हूं अचनि ऐं हू हिन जदोजहद में शरीक थियनि। हुन इहा बि अपील कई त ख़ामोशी कंहिं बि सूरत में मुतासिरनि जे हक़ में नाहे, मुसलसल आवाज़ उथारणो पवंदो। अमरीकी सदर चयो आहे त ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ईरान जे लाइ पावर प्लांट जी तबाही 10 ॾींहंनि लाइ मुलतवी कई आहे। सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त तबाही जो इरादो 6 अप्रैल ताईं मुलतवी कयो आहे। हुन वधीक चयो त ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि ऐं सुठे तरीक़े सां हली रहियूं आहिनि। यादि रहे त अमरीकी सदर केतिरा ई भेरा इहो इसरार करे चुको आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, पर ईरान पारां मुसलसल तरदीद कई पई वञे। लेबनान जी सरकारी मीडिया चयो आहे त 1100 खां वधीक माण्हू मारिजी चुका आहिनि। लेबनान में हिन वक़्त ताईं 36,262 ॼणा बेघर थी चुका आहिनि। 3,229 ॼणा ज़ख़्मी आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू दावा कई आहे त ईरानी बहरिया जो कमांडर अली रज़ा जो क़त्ल इसराइल ऐं अमेरिका विच में ताउन जी हिकु ॿी मिसाल आहे। इब्रानी ज़ुबान में जारी कयल वीडियो पैगाम में इसराइली वज़ीर आज़म चयो आहे त इसराइल ईरान में हदफ़ ते ज़बरदस्त हमला करे रहियो आहे। जॾहिं त ॿिए पासे ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमेरिका तरफ़ां कुझु तजवीज़ूं ॾिनियूं वियूं आहिनि जिन खे असां मरकज़ी क़यादत ताईं पहुचाए छॾियो आहे। फ़िलहालु असांजी पॉलिसी मज़ाहिमत जारी रखण वारी आहे। मुल्क जो दिफ़ा कंदा रहंदासीं। क़ौमी अवामी तहरीक तालके सकरंड पारां नई सिंध जी तमीर जे सिलसिले में मरहबा हाल में लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे शख़्सियतुनि शिरकत कई। प्रोग्राम में अयाज़ लतीफ़ पलीजे ॻाल्हाईंदे चयो त सिंध में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू रहनि था। हिकु उहे जेके सिंध खे होका ॾेई खपाए रहिया आहिनि, जीअं रेडियुनि ते भाॼियूं खपायूं वञनि थियूं। ॿिया उहे माण्हू जेके सिंध जे विकिरे ते ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। ॿई सिंध लाइ नुक़सानकार आहिनि। असांखे उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे जिन खे सिंध जी ॻणती हुजे, पर बदकिस्मती सां उन्हनि माण्हुनि जी खोट आहे। उन करे सोचणो पवंदो त असांजो मरण जीअण सिंध ख़ातिर हुअणु घुरिजे। हुन चयो त सिंध जा सियासी माण्हू पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर हिकिड़ा नवाज़ शरीफ़ जा हिमायती त ॿिया वरी पीपल्स पार्टी जा हिमायती, जिन गॾिजी सिंध तबाह कई आहे। PPI नवाज़ लीग सिंध जा दुश्मन आहिनि जिन जी हुक्मरानी सबबि न स्कूलनि में पढ़ाई आहे, न फर्नीचर आहे, जॾहिं त ॿिए पासे न इस्पतालनि में दवाऊं आहिनि, न ई ज़िंदगी बचाइण जी का सहूलियत। उन करे असीं उन्हनि खे सिंध दुश्मन सम्झूं था। हिकिड़ा वरी पनाहगीरनि जा हिमायती त ॿिया वरी अफ़गानिस्तान जा हिमायती आहिनि। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त जेकॾहिं असां इस्लामी तारीख़ ते नज़र डोड़ाईंदासीं त जेके रसूल ऐं नबी आया आहिनि उन पंहिंजी ॿोली में तबलीग कई ऐं पंहिंजी धरती ते रहिया, उते जे ई माण्हुनि जी ख़िदमत कई। उन करे असांखे बि उन ते अमल करणु घुरिजे, पर ईअं थिए नथो। असांजा हुक्मरान असांजी क़ौम जा बि दुश्मन आहिनि त असांजी धरती जा बि दुश्मन आहिनि। इन करे सिंधी क़ौम खे सोचणु घुरिजे ऐं सिंध दुश्मन हुक्मराननि ख़िलाफ़ आवाज़ उथारणु घुरिजे। हुन चयो त को बि अहिड़ो सरकारी खातो न आहे जंहिंमें रिश्वत एवज़ का भर्ती कई वई हुजे। 100 भर्तियुनि मां 2 भर्तियूं ग़रीबनि खे ॾेई मेरिट जो ड्रामो कयो वेंदो आहे। उन करे ख़ुदारा उथो ऐं सिंध वतन ख़ातिर सोचो ऐं लोचो। मोरो असाने जे बेगुनाह क़ैद कयल क़ैदियुनि जी आज़ादी लाइ, शहीद नौजवाननि इरफान लगारी ऐं ज़ाहिद लेगारी जे खून सां इंसाफ़ करण लाइ 12 ॾींहं बि वारसनि, ॿारनि, नियाणियुनि, शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं वालदेन, शहरियुनि तोड़े सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। मासूम नियाणियुनि पंहिंजे प्यारनि खे आज़ादु करण जो मुतालबो कयो। उन मौक़े ते सैयद अमीर अली शाह, वारसनि इसरार अहमद,
नसीर अहमद, अली दोस्त रिंद, नवाज़ अली कलड़ो, दर्शन लगारी, मंसूर लगारी, वसीम सजाद लगारी, मोहसिन अली रुस्तमाणी ॿिनि चयो त हिन मुल्क जो आइनी कानून इहो चवे थो त केस दाख़िल थियण खां पोइ इंसाफ़ लाइ अदालतूं मौजूदु आहिनि। ॾोही ऐं बेॾोहीअ जो फ़ैसिलो अदालतूं कंदियूं, पर पुलिस ग़रीब, मिसकिन, बेसहारा माण्हुनि, हारियुनि, पोरितनि ऐं मज़दूरनि, उस्तादनि, शागिर्दनि ते कूड़ा केस दाख़िल करे 10 महीननि खां जेल में बंदि करे छॾियो आहे। केस बि कोन था हलाया वञनि। मुल्क जे आइने कानून सां इनहराफ़ी करे रहिया आहिनि। ॻोठ लगारी, बजाराणी ऐं शहर मां 60 बेगुनाह कैदी जेल में वाड़िया विया। उन्हनि जी मुलाक़ात बि बंदि आहे। इहो जबर ज़ुल्म ॾाढो नाहे त ॿियो छा आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ॾेही तोड़े परॾेही इंसानी हक़नि जे तंज़ीमनि खां मुतालबो कयो त हुक्मरान जे ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे। मोरो सान्हे जे बेगुनाह कैदियुनि तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं उन्हनि खे आज़ादु कयो वञे। जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सरकारी धाड़ेल पेश थिया ऐं आज़ाद बि थी विया, पर मोरो जे मासूमनि जी मुलाक़ात बि बंदि आहे। उन्हनि जा केस बि नथा हलाया वञनि। रियाज़ चांडियो जो वधीक चवणु हो त सिंध जी सियासी सूरत हाल ऐं सिंध जी मुआशी सूरत हाल इहा त सरकार पंहिंजा धाड़ेल जेके ख़ुसूसन पीपल्स पार्टी जे 2008 जे इक़्तिदार खां वठी 2026 जे इक़्तिदार ताईं सरकारी धाड़ेल सखर लाड़काणो डिवीज़न जेको ॾींहं ॾिठे जो फुरींदा हुआ, माण्हू अगवा कंदा हुआ, भत्तो ऐं अगवा बराए तावान जी इंडस्ट्रीज़ जेका हलंदी ऐं बिरादरनि ऐं राज्यनि जो जेको खूनी क़त्लेआम हलंदो, जंहिंमें हथियार सरकार जा हथियार एंटी एयरक्राफ्ट गन खां वठी नंढा वॾा हथियार, जदीद हथियार सिंध जे शहरनि कच्चे में लाइव धाड़ेल ख़िताब कंदा। उहे सरकारी धाड़ेल रेड कारपेट ते शिकारपुर में पेश कराया। सरकारी धाड़ेल आज़ाद थी विया। सरकारी धाड़ेलनि खे जीथरियूं मिलियल आहिनि। उहे कंधकोट ज़िले कश्मोर खां वठी घोटकी खां जैकबाद ऐं शिकारपुर ताईं, लाड़काणे ताईं ॾोहारी टोला खैरपुर जा उहे हाणे शरीफ़ शहरी थी विया आहिनि, जिन ते करोड़नि रुपयनि जी हेड मनी इनाम रखियल आहे। सरकार पंहिंजा धाड़ेल पेश कराए, उन्हनि खे सरेंडर कराए। असां त चयोसीं त ॾोहारनि खे कानून जे कटहड़े में आणे, जिन सिंध जे माण्हुनि जूं ज़िंदगियूं खसियूं, मिल्कियतूं खसियूं, तालीम, रोज़गार, सिहत जूं सरगर्मियूं सॼियूं ख़तमु करे उहे धाड़ेल सरेआम माण्हू अगवा कंदा हुआ, उन्हनि खे कानून मुताबिक़ कार्रवाई कई वञे, उहे आज़ाद कया। पर सिंधू दरिया जो तहफ़ुज़ कर मूंखे बिजाराणी लिगारनि जे उहे दरिया जा सीर, उहे दरिया जे तहफ़ुज़ लाइ बुलंदड़ मोरे जा असीर जेके रोडनि ते निकिरी पुरमन एहतजाज करण आया, जो 2 ॼणनि खे शहीद कयो वियो, 38 खां 40 माण्हू जेलनि में वाड़िया पिया आहिनि, उन्हनि खे अदालतुनि में पेश नथो कयो वञे, उनखे कैदियुनि सां मुलाक़ात माइटनि जी नथी कराई वञे। सवें मोरे जा रहवासी रूपोशन बिजाराण डिगारी जा माण्हू छो त दरिया जे तहफ़ुज़ लाइ रोड ते न अचो। माण्हू मारींदड़, अगवा कंदड़, खून कंदड़ उहे रेड कारपेट ते बोड़ पुलाव ऐं छेला सजूं खाराए शिकारपुर में वज़ीर दाख़िला ऐं IG उन्हनि खे पेश कराए, छो त इहे धाड़ेल सरकार जा पंहिंजा हुआ, उहे प्यारा आहिनि ऐं हो सिंध जा पुट हुआ। सिंध जा पुट जेलनि में आहिनि, सरकार जा पुट ॿाहिरि आहिनि जेके अवाम जा दुश्मन हुआ। इहो सिंध जे माण्हुनि सां तफ़रुक़ ऐं ज़ुल्म कयो थो। कानून जी का तक़ाज़ा पूरियूं नथियूं कयूं वञनि। मूंखे कैदी ख़त लिखनि था, सैयद ज़ैन शाह वियो, हुन सां मुलाक़ात न पिया करणु ॾियनि,
असां माण्हू था मोकिलियूं, उहिदेदार असांजनि खे मुलाक़ात नथा करण ॾियनि। माण्हू मोरे में धरण बुख हड़ताली कैंप क़ाइम कयूं वेठा आहिनि। हेॾो ज़ुल्म। नेब आसिफ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी ट्रिलियंस डॉलर जी चोरी कई आहे, खरबे रुपया। तव्हांजे कंबर जा पीपलनि जूं चोरियूं, ऑफिसरनि जूं चोरियूं ऐं सॼी सिंध में पीपल्स पार्टी जी बर्बादी। जो अव्हांजे शहर में मिठो पाणी कोन्हे, तव्हांजे शहर में बिजली कोन्हे, तव्हांजे शहर जा रोड रस्ता, सरकारी स्कूल उहे ख़तम आहिनि, अस्पतालूं अवाम खे सहूलियत नथियूं ॾियनि। नेब ब्लैकमेलिंग जो इस्लामाबाद जो इदारो ठगनि ऐं चोर। हिकिड़ो चोर आसिफ ज़रदारी जी माफ़िया, ॿियो नेब जा बदमाश। उन बदमाशनि जो सुलियो थियो, केस ख़तम। मां अव्हांजे आॾो वेठो आहियां, गफ़ार मीरजत साहब, हे दोस्त असांजा ज़ुल्फ़कार वारा, ही असांजो DO अयाज़। असां ते केस आहिनि त तव्हां रोडनि ते निकिरी सुंहिंजे माण्हुनि जे तहफ़ुज़, आज़ादी, तरक़ी, भलाई ऐं दरिया जे तहफ़ुज़ लाइ छो था ॻाल्हि कयो? बेटनि जो बेट खपनि पिया। इमरान जे दौर में रोडनि ते निकितासीं, असांखे दहशतगर्द कयो। अॼु आसिफ ज़रदारी, मुराद शाह ऐं बिलावल शाह हुसैन बेट खपाए उहो इस्लामाबाद खे ॾिनो आहे, हुन ते पोर्ट कासिम कब्ज़ो कयो। मसूआ बुरगड़ी खां नेशनल हाईवे हैदराबाद ताईं लॻभॻि 3 किलोमीटर रोड मरमत न थियण सबबि इलाइक़े वासियुनि खे सख़्तु सफ़री मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रोड जी ख़राब हालत जे करे रोज़ानो ईंदड़ वेंदड़ माण्हुनि, ख़ासि तौर ते मज़दूरनि, शागिर्दनि ऐं बीमारनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त केतिरनि ई सालनि खां रोड जी मरमत लाइ लाॻापियल इख़्तियारनि खे दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि संजीदा क़दम नाहे खंयो वियो। रोड जी तामीर लाइ पोरियत मज़ाहिमत तहरीक हैदराबाद पारां एहतिजाजी मार्च कयो वियो, जंहिंमें वॾे अंग में इलाइक़े वासियुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहिया। पोरियत मज़ाहिमत तहरीक जे अॻुवाणनि दोस्त अली लगारी, कामिल निसार लगारी ऐं ॿियनि चयो त जेकॾहिं रोड जी तामीर जो कमु जल्द शुरू न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। हुननि हुकूमत खां फ़ौरी तौर ते रोड जी मरमत ऐं तामीर जो मुतालबो कयो त जीअं आवाम खे रिलीफ मिली सघे। एहतिजाज कंदड़ इख़्तियारनि खे अपील कई वई त अवामी मसइले खे तरजीही बुनियादनि ते हल कयो वञे, छो त हीउ रोड इलाइक़े जे माण्हुनि लाइ अहम गुज़रगाह आहे। परॾे में रहंदड़ सिंधी कम्यूनिटी पारां मांचेस्टर में माए नवाब ते ऐं प्रेस्टन में पिणु सिंधी कम्यूनिटी पारां ईद जी मुनासिबत सां तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वेझनि शहरनि मां वॾे अंग में सिंधियुनि शिरकत कई। तक़रीब में रिवायती ॻाइण ऐं रूह रिहाण मुनक़िद कई वई। हर उमिरि जे मेंबरनि मुस्कुराहट ऐं ख़ुशियुनि सां हिक ॿिए खे टमटार करे छॾियो। सभिनी महिमाननि चयो त अहिड़ा ॾींहं असांजी कम्यूनिटी खे हिक ॿिए जे वेझो आणे रिश्तनि खे मज़बूत कनि था ऐं असांजे ॿारनि खे सिखण ऐं असांजी शाहूकार सिंधी तारीख़ ऐं सुञाणप सां जुड़ियल रहण में मदद कनि था। सिंधी सकाफ़त, सिंधी ॿोली ऐं ईदनि जूं रिवायतूं असांजी सुञाणप आहिनि। अॼु जा ॿार सुभाणे जी सिंध आहिनि, जेके सिंधी सकाफ़त खे अॻिते खणी उनखे ईंदड़ नसलनि ताईं पहुचाइण जी ज़िमेवारी न सिर्फ़ु निभाईंदा, पर उनखे फ़ख़्र सां अॻिते पिणु वधाईंदा। अवामी तहरीक जी ज़ैली तनज़ीम सिंधी हारी तहरीक पारां काज़ी गफ़ार लाइब्रेरी वारह ते हारी आबादगार कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंखे ख़िताब कंदे सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर कामरेड ग़ुलाम मुस्तफ़ा चांडे, अवामी तहरीक ज़िले कंबर शहदादकोट जे अॻुवाण इमदाद अली पठाण, अली गुल चांडे, मुर्क मनान, बरकत अली सोढर, अब्दुल नबी बिरोही ऐं ॿियनि चयो त हुक्मरान सिंध जी ज़रायत खे हथ वठी तबाह पिया कनि, जीअं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग हवाले करे सघजनि। हिन सॼी सूरतहाल में सिंध जो हारी आबादगार सख़्तु ज़हनी दबाव जो शिकार आहे। हुक्मरान हारी आबादगार जो मुआशी क़त्ल करे रहिया आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त हिन वक़्तु जॾहिं कणक जो फ़सुलु तयारु थी मार्केट में आयो आहे त हुक्मरान जी सहूलियतकारी सां सेठियुनि अघु किराए छॾिया आहिनि। उनखां अॻु सारियुनि तोड़े टमाटर बसर जे अघनि सां बि साॻियो हशर कयो वियो। ॿिए पासे ज़रई दवाउनि
ज़रई भाण बिज जा अघ आसमान ते पहुचाया विया आहिनि, जंहिंसां आबादगारनि ऐं हारियुनि जा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। सिंध हुकूमत जी हारी दुश्मनी उते ख़तमु नथी थिए। कुझु वक़्तु अॻु सिंध हाईकोर्ट जे जजनि टेनेसी एक्ट हारियुनि जी भलाई लाइ सुधारा आणण लाइ सिंध हुकूमत खे पाबंद कयो हो, पर बदकिस्मती सां वॾी बेशर्मी सां सिंध हुकूमत हारियुनि जे हक़नि लाइ सुधारा आणण बदिरां सिंध हाईकोर्ट जे उन फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे स्टे वठी ख़ामोशी इख़्तियार करे छॾी आहे। पंजाब जो हुक्मरान टोलो सिंध जे भोतारगी हुकूमत जे सहकार सां सिंध जे पाणी ते धाड़ा थो हणे, पर सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अहिड़े नमूने नवनि केनालनि कारपोरेट फार्मिंग खे बि ही रद्द न कराए सघिया आहिनि। हिन सॼी ज़रायत दुश्मन सिंध दुश्मन अमल खे ॾिसंदे सिंध हारी तहरीक सॼे सिंध में हारी आबादगार कॉन्फ्रेंसूं कराइण जो ऐलान कयो आहे। हीअ कॉन्फ्रेंस मुतालबो थी करे त ज़रायत खे बचाइण लाइ फौरी तौरु ज़रई जिन्सनि जा अघ वधाए ऐं ज़रई दवाउनि, भाण ऐं ॿिज जा अघ घटाया वञनि। कॉन्फ्रेंस मुतालबो थी करे त सिंध में पियल कचे ऐं पके जूं ज़मीनूं कब्ज़ा माफ़िया खां ख़ाली कराए सिंध जे बेज़मीन हारियुनि में विरहायूं वञनि। कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध ऐं सराइकियुनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा ख़तमु कया वञनि। कॉन्फ्रेंस मुतालबो थी करे त हारियुनि लाइ हारी कोर्टूं, हारी कॉलोनियूं ऐं संदन औलाद लाइ तालीम जो बंदोबस्त कयो वञे। सिंध हारी तहरीक पारां डिघड़ी प्रेस क्लब ते पिणु हारी आबादगार कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंखे सिंध हारी तहरीक जे मरकज़ी अॻवान डॉक्टर दिलदार लगारी, ज़िले सदर कामरेड शगन कोहली, अवामी तहरीक ज़िले सदर मुख्तियार ख़ासखेली, अयाज़ कलोई, अमीर बख्श जरवार, आबादगार अॻवान अब्दुर्रहीम काछेलो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हुक्मरान सिंध जी ज़रायत खे हथ वठी तबाह करे रहिया आहिनि, जीअं सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग हवाले करे सघजनि। ज़रायत खे बचाइण लाइ फौरी तौरु जिन्सनि जा अघ वधाए ज़रई दवाउनि, भाण ऐं ॿिज जा अघ घटाया वञनि। सखर में सिंध यूनाइटेड पार्टी जो इजलास मरकज़ी सेक्रेटरी जनरल मुनीर नायक जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंमें डिप्टी सेक्रेटरी मुजीब माछी, असगर कुरैशी, माजिद डांवर ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते तनज़ीम खे वार्ड सतह ताईं मुंज़िम ऐं मज़बूत करण लाइ कारकुननि जी नज़रियाती तौरु तरबियत जारी रखण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। सखर जे कोलीमार रोड ते मौला शाह फैसल कॉलोनी में रहंदड़ हिकु औरत पंहिंजी नौजवान धीअ जे मुबैना क़त्ल ऐं पुलिस पारां संस मुड़ुस जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब साम्हूं एहतजाज कयो। एहतजाज दौरान अलीशेर मलक जी ज़ाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी धीअ अनसा मलक गुज़िरियल राति सुतल हुई त संदसि मुड़ुस गोली हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त जवाबदार ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई करण बदिरां मुंहिंजे मुड़ुस खे गिरफ़्तार करे वई आहे। हुन मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। मीरपुर माथिले ज़िले घोटकीअ जे रहवासी कोलाची बिरादरी सां लाॻापियल माण्हुनि वॾे अंग में दीदार कोलाची, इसरार, वकार अहमद, समी कोलाची, कमाल महर ऐं ॿियनि जी अॻवाणी में सखर में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त जाइदाद जे तकरार सबबि 4 महीना अॻु नौजवान इबरार कोलाची खे क़त्ल कयो वियो हो। पुलिस नौजवान इबरार कोलाचीअ जे केस में घुर्बल ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मेहरापुर में वार्ड नंबर 1 नूनारी पाड़े में ॾेर मुबैना तशदुद करे बेवह भाॼाई खे घर मां बेदख़ल करे संदसि घर ते कब्ज़ो करे छॾियो। फरीदा बानो एहतजाज कंदे दायूं त जवाबदार घर जो सामान रोड ते उछलाए मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे, इंसाफ़ ॾियारियो वञे। कुबे सईद ख़ान में JUI पारां कणक जे अघनि ऐं सिहत जे सहूलियतुनि लाइ एहतजाजी धरणो। कारकुननि मौलाना उज़ैर गुल मुग़ैरी, अब्दुर्रहीम खोसो ऐं ॿिनि जी अॻवाणी में शहीद राणी चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त जदीद दौर में असांजे शहर जे रूरल हेल्थ सेंटर में दवाउनि ऐं डॉक्टरनि जी खोट लॻी पई आहे। कणक जा अघ घटाईंदड़ माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे रूरल हेल्थ सेंटर में सिहत जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। जामशोरे में मेरान यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो। मुलाज़िमनि यूनिवर्सिटीअ जे मुख्य गेट अॻियां इंतिज़ामिया
जो घेरो तंग कंदे धरणो हयो। उन मौके ते मुलाज़िम अॻवाननि मेवा अॻवान मुमताज़ कलवड़, शुहाब राजाणी, कादर बुरफत, करीम चांग ऐं ॿियनि चयो त जेसिताईं असांखे लिव इनकेशमेंट न मिलंदी असांजो एहतजाज जारी रहंदो। बिरिया सिटी भरिसां ॻोठ फज़ल मोहम्मद लुहाच में समाजी कारकुन मुश्ताक लुहाच आज़ाद उतराधी मुबीना तौरु कणिक वारियूं गोरियूं खाई छॾियूं। वारस खेसि नवाबशाह इस्पताल खणी आया त हुन दम ॾेई छॾियो। मुश्ताक लुहाच सरगर्म समाजी कारकुन ऐं पेशे जे लिहाज़ खां पाक ईरान जे बॉर्डर वेझो टेलर मास्टर जो कमु कंदो हो। ईद ते अबाणे ॻोठु आयल हो ऐं इलाइक़े में हिकु सरगर्म समाजी कारकुन तौरु पिणु सुञातो वेंदो हो। मक़ामी माण्हुनि मूजिबि हू ग़रीबनि जो हमदर्द ऐं मददगार इंसान हो। संदसि ख़ुदकशी जो कारण मालूम थी न सघियो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे निसागी दुआ सां ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।